आयो लाल सभई चओ झूलेलाल। मन खे निराश न कर, लाल साईंअ ते विश्वास रख। हर पल साथ आहिनि जल जोत स्वरूप में, एहसास कर। 32 सवाल जो सही जवाब आहे बी। सुंदरदास प्रभु जी कीर्ति गुणगान भजन करे कंदा हुया। सवाल 33, लाल साईं सुंदरदास खे दीक्षा ॾिनी तॾहिं प्रभु पंहिंजे कहिड़े रूप में दर्शन ॾिना? ए पल्ले वारे, बी घोड़े वारे, सी पींगे वारे, डी चतुर्भुज। हिन सवालनि जो सही जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाब लिखनि पिया उहे हिन नंबर ते पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलनि त उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वञे। महकी वेंदो मुंहिंजो मन लाल साईं जे दर्शन सां, जीवन सवरजी वेंदो लाल साईं जे आशीर्वाद सां। सभई चओ जय झूलेलाल।